الله الله أيها الناس اتقوا ربكم إن زلزلة الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة عما أرضعت وتضع كل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله شديد ومن الناس من يجادل في الله بغير علم ويتبع كل شيطان مريد كتب عليه أنه من تولاه فأنه يضل ويهديه إلى عذاب السعير صدق الله العلي العظيم. سورۃ الحج ابتدا ہے اللہ تبارک و تعالی مکی سورتن کے اندر عقیدن کے قیامت کے ذکر کے رسولن کی توحید کے اللہ سے بیان کرن فرمائیندو ہے. وری مدنی سورتن کے اندر اللہ تبارک و تعالی اسلام کے نفاذ کے شریعت کے حکمن کے انسان کی زندگی کے اندر مسلمان کی زندگی میں جے معاملات اچن تا امر نہیں زیادہ تر اللہ تبارک و تعالی انہن کے ذکر کرن فرمائیندو ہے. سورۃ الحج جو نالو ان جے کرے پیو ان سورۃ الحج اندر اللہ تبارک و تعالی حج جو ذکر کرن فرمایو خصوصاً حضرت ابراہیم علیہ السلام جو ذکر اللہ پاک بیان کرن فرمایو. اہڑی طرح ان سورت کے اندر اللہ تبارک و تعالی وری مختلف واقعن جو بھی ذکر فرمایو. زیادہ تر ان کے اندر حج جو ذکر تھیو جن جے کرے مرکزی جو ان جو نالو سورۃ الحج رکھیو ویو. ان یہ شروعات کئی وئی اللہ تبارک و تعالی انسانن کے تقوی حاصل کرنے جو حکم فرمایو. تقوی جو بنیادی شرط چھا ہے قرآن فرمائے تو یا ایھا الناس اتقوا ربکم اے دنیا جا انسانو. اللہ پاک انسانن کے خطاب کرے ایمان وارن کا مت اللہ سے گلان فرمائی اے دنیا جا انسانو جیکو انسان پانے کے سمجھے تو ان انسان کے اللہ تبارک و تعالی سڑے تو رب آئے جے رب انسان کے پیدا فرمایا. ان رب انسان کے سڑے کرے فرمائی سائیں چھا حکم آئے فرمائی دا اتقوا ربکم پانجے اللہ کھا ڈجو. ہانے نے اتقوا ربکم جے اندر اللہ پاک دنیا جا جے سب حکم اللہ سے بیان کرن فرمایا. یہ بنیاد آئے تمام معاملن جو. نماز انسان ادا تو کرے اتقوا ربکم پانجے اللہ کھا ڈجو. جے کرے دنیا جے اندر معاملہ کرے تو اتقوا ربکم پانجے اللہ کھا ڈجو. گھرو معاملات کرے تو واپار جا معاملات کرے تو سفر جے اندر ہلے تو حضر جے اندر آئے رات جو جیکو آئے آرام تو کرے ڈیاں جو جے کرے جاگے تو ان تمام معاملات جے اندر اللہ تبارک و تعالی جو خوف انسان جے کرے رکھندو تو یہ انسان اعتدال جے اندر رہندو. جے کرے اللہ پاک جو خوف نہ ہوندو تو یہ انسان کدیں بھی پانجو پان کے اعتدال جے اندر نتھو رکھی سگے. آخرت جی کامیابی تا کھنی بعد میں اساں کے ظاہر تھیندی پر دنیا جے اندر جے انسان جے اندر تقوی نہ ہے جے انسان جے اندر پرہیزگاری نہ ہے جے انسان جے اندر اللہ پاک جو خوف نہ ہے یہ انسان کدیں بھی کامیاب انسان نتھو چیجی سگے. ان جے اندر نماز بھی ہوندی ان جے اندر اللہ جو خوف بھی ہوندو ان جے اندر روزو بھی ہوندو ان جے اندر معاملات جے اندر ایمانداری بھی ہوندی. جیڑی طرح اللہ تبارک و تعالی عبادات جا حکم فرمایا اہڑی طرح انسان کے اللہ پاک ان معاملات جا بھی حکم فرمایا. اساں مسلمانن جے اندر گھنی کرے کمزوری عبادتن جے اندر پو بھی 100 ماں بھلا 10% اہڑا مسلمان آیو جے کچھ نہ کچھ نماز روزے جو اہتمام کیوں تھا پر معاملات جے اندر جے اساں جا معاملہ بھی کمزور آئین. جیسی تائیں اساں جا معاملہ کمزور ہوندا تیسی تائیں اساں جے کو ہے دنیا جے اندر اساں جو اسلام تے پورو عمل کرے بھی تھی نہ تو سگے. اللہ تبارک و تعالی جو مکمل خوف اساں جے اندر حق ادا تھی نہ تو سگے. ہانے جے کرے معاملات جے اندر میں گالان شروع کیا سجو جے کو رات گزری ونجے انسان جے کو معاملات ڈیاں جا کدیں بھی نہ گڑے نہ تو سگے.
तव्हां जे करे घर जे अंदरि उथो वियो था, उन जे अंदरि पंहिंजे बचड़नि सां मामला, पंहिंजे घरवारी सां मामला, ऐं साईं मुंहिंजे के चवां पंहिंजे अबे अम्मा सां मामला, तव्हां जे करे कदम कदम ते वञो था, शहर जे अंदरि ख़रीदारी कयो था, तव्हांजो दुकानदार सां मामिलो आहे, तव्हांजो रिश्तेदारनि सां मामिलो आहे, तव्हांजो जेकॾहिं रस्ते जे अंदरि रस्ते जा जेके हुकूक आहिनि उन्हनि जा मामलात आहिनि, इंसान बीमार थिए थो उन बीमारी जा मामलात आहिनि, इंसान जेको वफ़ात करे थो उन जा मामलात आहिनि, इंसान जेको आहे उथे थो वेहे थो, हता के काइनात जे अंदरि हिकु हिकु सेकंड जे अंदरि जॾहिं इंसान पंहिंजे मामलात खे ॾिसंदो त सॼी ज़िंदगी इंसान जे मामलात सां भरी पई आहे। उन में सिर्फ़ु हिकिड़ो कानून साम्हूं रखे, इत्तक़ू रब्बकुम, फरमाईंदा ए इंसान जेको आहे तव्हां पंहिंजो पाण खे ख़ौफ़ में विझो, डिॼो अलाह जी ज़ात खां, जेको अल्लाह तबारक व तआला तव्हांखे आख़िरत जे अंदरि क़यामत जे ॾींहुं तव्हां खां हिसाब किताब वठंदो, न अल्लाह जी ज़ात खां डिॼो। इहो उसूल जेकॾहिं अची वियो इंसान जी ज़िंदगी में त इंसान मुअतदिल आहे। जेकॾहिं मुस्लमान कूड़ ॻाल्हाए थो सम्झो त इन जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ आहे कोन। मुस्लमान जेकॾहिं ग़ीबत करे थो इन में अल्लाह जो ख़ौफ़ आहे कोन। मुस्लमान जेको पंहिंजे लाइ पसंदि करे थो उहो ॿिए जे लाइ पसंदि नथो करे, सम्झो त इन जे अंदरि अल्लाह पाक जो ख़ौफ़ आहे कोन। ऐं असां ख़ुसूसन जेको आहे पंहिंजे लाइ त पसंदि कंदा आहियूं त ॿियो माण्हू मुंहिंजी इज़त करे, ॿियो माण्हू मुंहिंजा मामलात अदा करे, ॿियो माण्हू मुंहिंजा कर्ज़ अदा करे, पर जेकॾहिं इंसान पंहिंजे नफ़्स ते नज़र कंदो त उनजा सभु जेके आहिनि मामलात जेके आहिनि सिफ़र लॻा बीठा हूंदा ऐं ख़राब मामलात लॻा बीठा हूंदा, कर्ज़ जे अंदरि मां पोइ ऐं जेकॾहिं सच ॻाल्हाइण जे अंदरि मां पोइ साईं मुंहिंजे के चवां गिला करण जे अंदरि मां सभिनीनि खां अॻिते, ऐं ॿियनि सां जॾहिं मामलात कयां थो ॿियनि मामलात जे अंदरि ॿिए खां मां इंसाफ़ घुरां थो, पाण ॿिए सां ज़ुल्म कई बीठो आहियां, त पोइ इहो इंसान कीअं जेको आहे कामिल इंसान चइबो, इहो मुस्लमान कामिल कीअं चइबो जंहिंजे अंदरि अल्लाह पाक जो ख़ौफ़ आहे कोन। ॻाल्हाइण जे अंदरि बि असां चवंदासीं न त बाबा मुंहिंजो माण्हू एतिराम कनि पर मां ॿिए जो एतिराम न कयां, त पोइ इहो मामिलो हलंदो ई कोन। शर्त आहे त इंसान जेको आहे तक़वा रखे अल्लाह जे ख़ौफ़ जे करे। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त सिलमन कता गवाफ़ अमन ज़लमक, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको तव्हां सां टोड़े, जेको तव्हां सां छिने उन सां जोड़ियो, ऐं जेको तव्हां सां ज़ुल्म करे फरमायो त उनखे माफ़ कयो। तव्हां इहे ॿ सिफ़तूं रखंदा तव्हांखे पंहिंजे रिश्तनि निभाइण में इंतिहाई आसानी थींदी। असां जेको आहे मामलात जे अंदरि हिकिड़े बुज़ुर्ग जे लाइ लिखंदा त उनजे न्याणे जेको आहे उनजी न्याणी खे तलाक ॾिनी, उनजे बावजूदि हाणे तलाक अची वई पर उनजो अख़लाक एॾो जो वरी ॿिए वक़्त में उन पंहिंजे न्याणे खे जंहिं उनजी न्याणी खे तलाक ॾिनी ऐं तलाक ॾियण जे बावजूदि वरी ईंदड़ वक़्त में उनखे पंहिंजे दस्तरखाने ते वेही करे उनखे मानी खणाई, उनखे ॿुधाई त इस्लाम जो अख़लाक इहो आहे, तो असां सां जेको ज़ुल्म कयो त ठीकु आहे उहो तूं हिसाब ॾींदे, असांजो तोसां हुस्न सुलूक इहो आहे जो असां हिनखे अल्लाह जे ख़ातिर बर्दाश्त कयोसीं, माफ़ कयोसीं, तूं ॼाण तुंहिंजो अल्लाह ॼाणे, असांजो अख़लाक इहो आहे त असां तोसां बहितरीन सुलूक कयूं ताकी अल्लाह पाक उनजे बदिले में असांखे अजर अता फरमाए। जेकॾहिं इंसान इहा सोच रखंदो त रिश्तेदारनि जे अंदरि सम्झो त हिक ॿिए खां मुंहुं ख़राब करण जी ज़रूरत ई पेश न अचे। हिक ॿिए खां मुंहुं ख़राब करण जी ज़रूरत ई असांखे तॾहिं पेश ईंदी आहे जॾहिं असां मामलात जे अंदरि चवंदा आहियूं हे मूंसां मामलात बहितर नथो करे, हे मूंसां जेको आहे चङो नथो हले, हे मूंसां अख़लाक सां पेश नथो अचे, हिनखे मां सलाम चवंदो ही मुंहिंजे सलाम जो जवाबु नथो ॾे। इहा असांजी कमज़ोरी आहे। जेकॾहिं असां अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हिन मामलात खे रखंदासीं त पोइ जेको असांखे मामलात करण में आसानी थी पवंदी। अल्लाह पाक फरमाए ऐ इंसानो, दुनिया जा इंसानो, इत्तक़ू रब्बकुम, फरमाईंदा पंहिंजे अल्लाह जी ज़ात खां तव्हां डिॼो। फरमाईंदा इन ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम, फरमाईंदा क़यामत जो ज़िलज़िलो तमामु वॾो आहे, शैउन अज़ीम तमामु वॾी ॻाल्हि आहे। यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत, फरमाईंदा जंहिं ॾींहुं तव्हां ॾिसंदा त तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन, हर जेका आहे खीर पीआरींदड़ औरत पंहिंजे बचनि खे विसारे वेंदी, अम्मा अर्ज़अत व तज़अ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा, फरमाईंदा जंहिं वक़्त में उहा क़यामत जूं निशानियूं जॾहिं ॾिसंदी, क़यामत अलामत कुबरा जॾहिं क़यामत जॾहिं वाक़ई थींदी त खीर पीआर जेका आहे खीर पीआरींदड़ अम्मा पंहिंजे बचनि खे विसारे वेंदी, उहे उनखे यादि न रहंदा। ऐं फरमाईंदा व तज़अ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा, ऐं फरमाई जेके हामिल औरतूं हूंदियूं इहे हामिल औरतूं पंहिंजे हमल खे अल्लाह जे ख़ौफ़ जे करे किराए वेही रहंदियूं। एॾो अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ हूंदो। जीअं अॻु में बि क़ुरान जे अंदरि गुज़री चुको, फरमाई त इंसान जूं जेके आहिनि शाख़िसतुन अबसारुल लज़ीन कफ़रू, जेके काफ़िर हूंदा आहिनि काफ़िरनि जूं अखियूं फोटारियल हूंदियूं ऐं इंसान जे जिस्म ते कंहिं बि क़िस्म जो कपिड़ो आख़िरत जे अंदरि न हूंदो। क़ुरान फरमायो जहिड़ी तरह असां तव्हांखे पहिरियों दफ़ो पैदा कयोसीं, तव्हांजे जिस्म ते कपिड़ो न हुयो, आख़िरत जे अंदरि जॾहिं तव्हांखे असां उतारींदासीं, पाण फरमायो त तव्हांजे उन वक़्त में बि जिस्म ते कंहिं बि क़िस्म जो कपिड़ो न हूंदो। अम्मा आयशा सां रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी साईं उते जेके काइनात जा सभु मर्द औरतूं गॾु हूंदा, फरमाईंदा हाओ काइनात जा सभु मर्द ऐं औरतूं गॾु हूंदा, पर अल्लाह पाक जो ख़ौफ़ अहिड़ो हूंदो जो सभिनि जा तारा जेके आहिनि आसमान यानी रब जी कुदरत जे तरफ़ मथे टंगिया बीठा हूंदा, कंहिंखे हिक ॿिए जे तरफ़ ॾिसण जी जेका आहे ज़रूरत ई कंहिं बि क़िस्म जी न थींदी। जीअं जो के वक़्त में जेकॾहिं माण्हू बीमार हूंदो आहे, पंहिंजी तकलीफ़ में जान में जिस्म में वरतल हूंदो आहे, उनखे कंहिं बि क़िस्म जी ख़्वाहिश थींदी आहे,
कंहिं क़िस्म जी ख़्वाहिश न थींदी। ख़्वाहिशूं सभु जो सभु जेकर हुन खां ख़तमु थी वेंदियूं। छो? उहो चवंदो मूंखे सिहत ई कोन्हे, मुंहिंजे जान जे अंदरि साह ई कोन्हे, त मुंहिंजूं ख़्वाहिशूं कहिड़ियूं? इंसान ख़्वाहिश तॾहिं कंदो आहे जॾहिं इंसान जेको आहे पंहिंजी ताक़त जे अंदरि हूंदो आहे, मस्ती जे अंदरि हूंदो आहे। हालांकि हक़ीक़त इहा आहे त जॾहिं मस्ती ऐं ताक़त ऐं जवानी आहे इन सही सलामत जॾहिं माहौल जे अंदरि हुजे, उन वक़्त में जहिड़ी तरह न जवानी जा मज़ा ऐं लुत्फ़ वेठो थो वठे, उन वक़्त में अलाह जी इबादत करे ऐं ॿारनि जी ख़िदमत करे अलाह जी रज़ा जे ख़ातिर, ॿारनि जी ख़िदमत असां कंदासीं अलाह जी रज़ा जे ख़ातिर, ऐं उन जे अंदरि नतीजो अलाह पाक ॾींदो। ॿारनि खां नतीजे जी तलब न कबी ऐं मख़लूक खे अलाह जो अयाल सम्झी करे जॾहिं माण्हू उन्हनि जी ख़िदमत कंदो, उनजी दिलि मां जॾहिं हिकिड़ी ख़ुशी वारी कैफ़ियत निकिरंदी, इहा ख़ुशी वारी कैफ़ियत जेका आहे असांजे लाइ दुआ जो सबबु बणिजे। जीअं मां अॻु में बि अर्ज़ु कयो अथमि त इंसान जेको आहे दुआ घुरबी न आहे, दुआ हासिल कबी आहे। जहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमाइन साईं जन जी जेका आहे ख़िदमत करे दुआ जेका आहे हासिल कंदा, ईअं न चवंदा, ईअं बि चवंदा कॾहिं कॾहिं त साईं असांजे लाइ दुआ घुरो, पर जेको आहे घणो करे ख़िदमत सां कैफ़ियत अहिड़ी पैदा कंदा हुया जंहिंजे करे ऑटोमेटिक अलाह जे हबीब जे दिलि मां दुआ निकिरे। जॾहिं दिलि मां दुआ निकिरंदी अलाह तबारक व तआला उन्हनि खे पोइ दुनिया जे अंदरि रब सही जन्नत जी टिकट बि ॾियणु फरमाए। अहिड़ी तरह इंसान जी ख़िदमत इंसान जी ऐं इंसान जे अंदरि पहिरियां रिश्तेदारनि जी, पहिरियां पंहिंजे अबे अम्मा जी, पहिरियां पंहिंजे औलाद जी। चवंदा आहिनि न त माण्हू माज़ी खे न ॾिसे, जेकॾहिं माज़ी खे ॾिसणु वेहंदो न को मसइलो हल ई कोन थींदो। जेके मामलात आहिनि कचा पका मामलात उनखे दरगुज़र करे। हा, हिकिड़ो हूंदो आहे जेकॾहिं हद खां वधीक मामलात आहिनि, कंहिंजो कर्ज़ु खाधल आहे या कंहिंसां सां विड़ी करे उन जे मथां को वॾो को ज़ुल्म कयो अथई, उहा हिकिड़ी इंसाफ़ तलब शइ आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो इंसान कंहिंखे माफ़ नथो करे सघे। हा, जेकॾहिं माफ़ करे थो त अलाह पाक हुनखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, पर इहा हद खां वधीक जो हिक ॿिए जा माण्हू कर्ज़ खई वेठो हुजे, हक़ खई वेठो हुजे ऐं जॻहियुनि ते कब्ज़ा कई वेठो हुजे, या जेके हिक ॿिए जा रिश्ता जेके टोड़ी वेठो हुजे, ज़ुल्म कई वेठो हुजे, उहा त हिकिड़ी इंसाफ़, पोइ बि हुन जे अंदरि इंसान इंसाफ़ जी कोशिशि करे, चुप करे न वेहे। बाक़ी जेकॾहिं थोरी घणियूं शयूं आहिनि, हुन मूंखे दड़को ॾिनो, हुन मूंखे अखियूं ॾेखारियूं, इहे जहालत वारा कम आहिनि। जीअं अॻे जेके जहालत जे करे छा कंदा, असांजो बि हिकिड़ो वॾो हूंदो, उन जेको आहे पंहिंजो असांजो माइट हूंदो, उहो हुनजी गिटीअ मां गुज़रे पियो, छाकि जो उहो सिर्फ़ु हुनजे साम्हूं ईअं मुछनि खे ताव ॾेई करे हुनजे साम्हूं जो गुज़रियो त हो जो घर खणी कुआड़ी खणी टंगनि में ठगा कढाईं जंग बणी वेंदी। उहा छो हिन जी जंग वधी कि मुंहिंजे साम्हूं हीअं पियो हले। जहालत, इहा जहालत इंसान खे जेको आहे पोइ थी करे आख़िर इंसान पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि खे पाणी ॾेई करे हासिल छा थो करे, पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिशुनि खे दॿाए अलाह जी रज़ा जे ख़ातिर। इहे थोरा घणा मामलात हुन कया, असां हुनखे बख़्शे छॾियूं। अलाह तबारक व तआला जीअं असां हुनजे मामलात ते पर्दो रखंदासीं, अलाह पाक असांखे माफ़ करणु फरमाईंदो। सो अहिड़ी तरह क़ुरान फरमायो त अहिड़ो आख़िरत जे अंदरि अहिड़ो हाल थींदो जो सभु जेके अलाह जे साम्हूं पेश थींदा ऐं हामिला औरतूं पंहिंजे हमलनि खे किराए करे वेही रहंदियूं। फरमाईंदा वतरन्नास सुकारा, अवां माण्हुनि खे ॾिसंदो अहिड़ी हालत में ॼण त नशे जी हालत में आहिनि। वमा हुम बिसुकारा, हालांकि इन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो नशो थियल न हूंदो, नशो हुननि कोन वापरायो हूंदो, पर अलाह जो जोश, अलाह तबारक व तआला जो उन्हनि जे मथां जज़्बो एॾो हूंदो जो उहे अलाह तबारक व तआला जे हुक्म खां सवाइ पंहिंजूं अखियूं बि हेॾे होॾे करे न सघंदा। फरमाईंदा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद, फरमाईंदा उते नशो कयल न हूंदा, बल्कि अलाह तबारक व तआला जी पकड़ ॾाढी सख़्त हूंदी। अलाह पाक जी जेका पकड़ हूंदी न, रब जी पकड़ एॾी सख़्त हूंदी, एॾी शदीद सख़्त पकड़ हूंदी जो फरमायूं त हुन वक़्त में इंसान जॾहिं इंतज़ार में हूंदो त हिन इंतज़ार खे ख़तमु करण जे लाइ अंबिया किराम जे तरफ़ सफ़र कंदा। उम्मतूं जेके अंबिया खे इलाज कंदियूं त ए फलाणा नबी अलाह खे इलाज कर, हुनखे दुआ घुर अलाह तबारक व तआला जे साम्हूं त असांजो हिसाब किताब शुरू थिए, पोइ खणी असां जहन्नम में वञूं त वञूं, पर इंतज़ार वारो ज़मानो ख़तमु थिए। अहिड़ी जेका आहे उते कैफ़ियत हूंदी अलाह पाक जे तरफ़ खां सख़्तीअ जी। पोइ इहो अॻिते जेको आहे प्रोसेस हलंदो, पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह पाक खां दुआ घुरंदा, अलाह पाक पोइ जेको आहे सिफ़ारिश जो सिलसिलो शुरू करणु फरमाईंदो। बहरहाल क़ुरान फरमाए त उहे नशे जी हालत में न हूंदा, वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद, फरमाईंदा पर अलाह तबारक व तआला जो अज़ाब ॾाढो सख़्त हूंदो। इन सख़्त अज़ाब जे करे ईअं महसूस थींदो ॼण त हिननि खे नशो कयल आहे, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो होश ऐं आवाज़ न हूंदो। वमिनन्नासि मन युजादिलु फिल्लाहि बिग़ैरि इल्मिन वयत्तबिउ कुल्ल शैतानिन मरीद, ऐं फरमाई त वमिनन्नास, माण्हुनि मां जेके माण्हू झगड़ो कनि था, फिल्लाहि बिग़ैरि इल्मिन, अल्लाह तबारक व तआला जे हिन रस्ते में, माना पाण जेके इहे माण्हू सम्झनि था त असांजो जेको आहे झगड़ो जाइज़ आहे, हालांकि उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी ख़बर न आहे। केतिरा ई इंसान मामलात अहिड़ा मामलात कंदो आहे जंहिं मामलात जे अंदरि सम्झंदो आहे मां त वॾो दीन जो कमु थो कयां, मां त वॾो दीन जो कमु थो कयां, पर हक़ीक़त में उहो दीन जो कमु न हूंदो, शैतान हुनखे तिरकाईंदो वेठो आहे। जेकॾहिं दीन जो कमु हूंदो, असांजे करे केतिरो बि ज़बान सां नसीहतूं कंदा रहूं, पर पंहिंजे अंदरि अमल न हूंदो न, दीन जो कमु थींदो ई कोन।
इहा बि इंसान जे अंदरि सम्झो त कोताही ऐं कमज़ोरी आहे जो असां ॾींहं राति जेको आहे महिनत वेठा कयूं दीन जी ऐं पंहिंजे अंदरि अमल जे मुक़ाबले में जेको आहे सिफ़र लॻा वेठा हुजूं। इहो बि शैतान जो धोखो आहे। छो त इस्लाम जेको आहे पूरो जो पूरो दीन जे अमल कंदा आहे। सिर्फ़ु नमाज़ पढ़णु दीन न आहे, सिर्फ़ु रोज़ो रखणु दीन न आहे, सिर्फ़ु क़ुर पढ़णु दीन न आहे। घर जे अंदरि ज़ुल्म कयूं, माण्हुनि सां जेको आहे नाइंसाफ़ी कयूं ऐं माण्हुनि सां जेको आहे बदअख़लाक़ी कयूं, उन्हनि सां उथण वेहण जो असांखे ढंग ऐं अख़लाक़ न हुजे, किरदार न हुजे, कंहिंसां ॻाल्हाइण जो तरीक़ो न हुजे ऐं सिर्फ़ु जेको आहे दीन जी वेठा महिनत कयूं, इहो शैतान जो धोखो आहे। पंहिंजे अंदरि अमल न हूंदो न। हाणे जेकर मुंहिंजे अंदरि बदअख़लाक़ी हूंदी, केतिरो बि मां नसीहतूं कयां, माण्हू चवंदा त पंहिंजे अंदरि ॻाल्हाइण जो अख़लाक़ी कोन अथसि, हेॾो नसीहतूं क़ुर त अहिड़े नमूने सां इहो बि ॼण शैतान जो धोखो आहे। इंसान पंहिंजे अंदरि अमल जी कोशिशि कंदो, कामिल इंसान कोई बि न आहे, पर इंसान जॾहिं पंहिंजो पाण ते पहिरियां नज़र कंदो, पंहिंजे किरदार ते, पंहिंजे अख़लाक ते, पंहिंजे अमल ते, त उन खां बाद में ॿिए जे तरफ़ जेको आहे अलाह जो रस्तो ऐं अलाह जो पैगाम पहुचाइण आसान थी पवंदो। ये चवंदा आहिनि न त तव्हां जेकॾहिं ॿिए जा हक़ ॾिसी करे जेकॾहिं तव्हां हुनजो ख़्यालु रखी करे तव्हां जेकॾहिं हुनखे दावत ॾींदा त उन खां बाद में उनजे मथां उहा दावत असर बि कंदी ऐं ॿिए जे हक़नि जो ख़्यालु ई न हुजे ऐं सिर्फ़ु जेको आहे दावत जो ज़ोर हुजे, पोइ हाल इहो लॻो पियो हूंदो, ॾींहं राति वेठा रड़ियूं पियो हूंदा, पोइ जेको आहे दीन जी दावत ॿुधण लाइ तयारी हूंदी। अॻु में जेको आहे चंद माण्हू हूंदा दावत ॾींदड़, पर उन्हनि जे अंदरि अमल हूंदो हुयो, एॾो इख़लास हूंदो हुयो जो राति जो तहज्जुद पढ़ी करे रब जे साम्हूं रड़ियूं करे अलाह खां घुरंदा, ए असांजा अलाह, असांजे अंदरि कमज़ोरी आहे, मुंहिंजा अलाह साईं असांजी दीन जी महिनत जेका आहे क़बूल फरमाए। त पोइ अलाह पाक उन्हनि जूं दुआऊं बि ॿुधंदो, ॾींहं जो थोरी महिनत कंदा, अलाह पाक उन्हनि जी महिनत जे सदके जेको आहे अलाह पाक हिनखे दीन खे वधाइण फरमाईंदो ऐं माण्हुनि खे दावत जे ज़रिए सां दीन जे तरफ़ आणण जी तौफ़ीक़ ॾींदो। अॼु असांजी सिर्फ़ु फॉर्मेलिटी आहे, वर्दी पातल आहे दीन जी, बाक़ी असांजा हाल कोन, असांजा प्रकार कोन। दीन जेको आहे मुकम्मल ज़ाबित हयात जो नालो आहे। जेकर इंसान जे कंहिं बि ज़िंदगी जे पहलू जे अंदरि दीन जी रहनुमाई न हूंदी, चाहे इंसान ॾिसे या न ॾिसे, सुम्हणु असांजो सुन्नत जे मुताबिक़ न हूंदो त पोइ असां दीन जे अंदरि कामिल न आहियूं। असांजो उथणु वेहणु खाइणु पीअणु जेकर सुन्नत जे मुताबिक़ न हूंदो, असां दीन जे अंदरि कामिल न आहियूं। असांजो जेकर साईं मुंहिंजे चवणु वॉशरूम में दाख़िल थियणु, ॿाहिरि निकिरणु सुन्नत जे मुताबिक़ न हूंदो, मस्जिद जे अंदरि अचणु, मस्जिद खां ॿाहिरि निकिरणु ऐं मस्जिद जे आदाब ऐं अख़लाक जो ख़्यालु रखणु जेकर इहे दीन जे मुताबिक़ न हूंदा त पोइ इहो असांजो दीन कामिल कोन्हे। सो अहिड़ी तरह अलाह फरमाईंदा बग़ैर इल्मिन, हालांकि उन्हनि खे इन शइ जो इल्मु न आहे, उहे इहे सम्झनि था त शायदि असां दीन जो कमु कयूं था। हालांकि केतिरा ई अहिड़ा दीनदार आहिनि जेके दीन जो बज़ाहिर जेको आहे लेबल उन्हनि जे मथां लॻल आहे, पर हक़ीक़त में माण्हुनि खे दीन खां बेज़ार वेठा था कनि। फरमाईंदा बग़ैर इल्मिन वयत्तबिउ कुल्ल शैतान मरीद, ऐं फरमायूं त इहे जेके हक़ीक़त में शैतान जे विखुनि जे पोयां लॻल आहिनि, शैतान इन्हनि खे पंहिंजे रस्ते तां तिरकाए वेठो थो। जेकॾहिं कंहिं माण्हू खे मॻी आहे न त मां नमाज़ थो पढ़ां, वॾो एहसान थो कयां अलाह पाक जी ज़ात ते, या कंहिं माण्हू खे मॻी आहे त मां फिलाणो अमल थो कयां अलाह पाक जी ज़ात ते वॾो एहसान थो कयां, दीन जी ख़िदमत थो कयां, त पोइ इहा मॻी बि शैतान जे तिरकाइण जो सबबु आहे। शैतान हुनखे वेठो थो तिरकाए, इंसान पंहिंजे अमल ते महिनत कंदो रहे। फरमाईंदा कुतिब अलैहि अन्नहु मन तवल्लाहु, इन जे मथां अल्लाह तबारक व तआला अहिड़ा माण्हू ख़ुसूसन जेके माण्हू सिर्फ़ु जेको आहे अलाह जे रस्ते जे अंदरि हलनि था ऐं अलाह जो रस्तो जेको उन्हनि सम्झो आहे पंहिंजी सम्झ ऐं पंहिंजी सोच खे, चवंदा आहिनि न अॻु में मुस्लमान पंहिंजो पाण खे दीन जे पोयां हलाईंदो हुयो, अॼु मुस्लमान पंहिंजो दीन खे पंहिंजे पोयां हलाइण जी कोशिशि में लॻो पियो आहे। दीन खे असां पंहिंजे पोयां माना पंहिंजी तबियत जे मुताबिक़ दीन खे हलाइण जी कोशिशि में लॻा पिया आहियूं। इहो न ॾिसंदासीं त सुन्नत छा आहे, मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात छा आहिनि, क़ुरान जो हुकुम छा आहे, पंहिंजी तबियत जे मुताबिक़ हिन इस्लाम खे दीन खे हलाइण जे पोयां लॻा पिया आहियूं ऐं उनजे अंदरि पोइ कंहिं बि क़िस्म जो इंसान खे अहसास ई कोन थींदो त पोइ उनखे सुधारण जो तरीक़ो कीअं थींदो। जेकॾहिं इंसान खे नमाज़ नथो पढ़े या जमात सां नमाज़ नथो पढ़े, उनखे अहसास ई न आहे गुनाह जो, त सुधरंदो कीअं। अहिड़े नमूने सां जेकॾहिं कंहिं इंसान जे अंदरि ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे, माण्हुनि सां तलबी करण जो हुनजे अंदरि आहे, आदत आहे, उनखे सुधारण जो हुनजे अंदरि जज़्बो ई न ईंदो, सुधरंदो कीअं। फरमाईंदा पोइ अहिड़े माण्हुनि जे मथां अलाह पाक जे तरफ़ खां मुहर लॻल हूंदी आहे, अन्नहु मन तवल्लाहु फअन्नहु युदिल्लुहु वयहदी इला अज़ाबिस सईर, शैतान हिनखे हक़ीक़त में गुमराह कंदो आहे ऐं हिनखे रस्तो ॾेखारींदो आहे, जहन्नम वारो रस्तो, अज़ाब वारो रस्तो ॾेखारींदो आहे। इन में अचे थो रिवायत जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पंहिंजी नमाज़ुनि ते मॻी न कयो। केतिरा नमाज़ी अहिड़ा हूंदा जिन खे क़यामत जे ॾींहुं नमाज़ जेका आहे मेरे कपिड़े जे अंदरि वेड़े करे हुनजे मुंहं में ई वेंदी। तव्हां नमाज़ पढ़ी आहियो, तव्हां अलाह जे मथां थोरो था कयो, तव्हां अलाह तबारक व तआला जे तरफ़ खां इन हालत में पेश थिबो आहे, पर इंसान खे इन शइ जो अफ़सोस न आहे। ऐं असां केतिरा ई जेके जमायती ॾिसंदा आहियूं, महसूस थींदो आहे इंसान जे अखियुनि जे इशारनि सां, जेकर माण्हू रुकू में वञे थो न बसि भॼ पोइ भली तिरके या कंहिंजो पेर तिरके या छा करे, किथे जेको आहे फरासी खे लताड़ींदा, किथे हुन सिर सां ठका थींदा, अलाह अकबर अचे ईअं धूड़ कंदा। भाई एॾो तकिड़ो आहे त अॻु में अची करे जमात में बीह न, ख़ुदा बना। केतिरा ई जेके जमायती रकात पंहिंजी क़ुर्बान करे छॾींदा आहिनि, नमाज़ी पंहिंजी तबाह करे छॾींदा आहिनि।
मूंखे महसूस थींदो आहे त हिनजी रकात कोन थींदी, पर थोरी थोरी ॻाल्हि ते चवण अॼु जे करे कि नेकी जो चवण बि माण्हू बुरो था सम्झनि। तव्हां मुला जेका थोरी थोरी ॻाल्हि असांजी बेइज़ती थो करे या थोरी थोरी ॻाल्हि असांखे मसइलो थो ॿुधाए। हाणे मां कंहिं घर वञी त मसइलो कोन ॿुधाइणो ईंदो, अकेलो मूंखे मिलंदो कोन, जमात जे अंदरि ॿुधाईंदुसि त उहो चवंदो मुंहिंजी बेइज़ती थो करे। ऐं एतिरी जेको आहे असांजे अंदरि इहा तलब आहे कोन जो माण्हू पंहिंजी अचे का शइ पुछा करे त सही का कमज़ोरी हुजे त असांखे ॿुधायो, असां बि गुनाहगार आहियूं, पर ॿिए जेका गैर आलिम जे मुक़ाबले में त अलाह जी कुली सलाहियत ॾिनी आहे न, पर कॾहिं बि माण्हू पुछण जी सलाहियत कोशिश ई कोन कंदो। केतिरा ई अहिड़ा जमायती मां महसूस कंदो आहियां त बसि इन जेको आहे कोशिश में त वञी रुकू में ठका कयूं मुला सां गॾु, मथां इहा रकात वरी पढ़ी पए। अलाह जा भला इन खां भलो आहे या त अॻु में अचे, जेकॾहिं नथो अची सघे अॻु में त कम अज़ कम जेको आहे हुनजो ख़्यालु रखिणो आहे। जेकॾहिं हिकु दफ़ो सुभाणे अलाह चवण जेतिरी जेकॾहिं इमाम सां रुकूअ जे अंदरि न बीठो त हिनखे रकात थी कोन, हाणे रकात थी कोन, हे पंहिंजे हिन ग़ालिब गुमान में त बसि मां त मुला सां मिली वियुमि, बसि मुंहिंजी नमाज़ थी, हिकु रकात जे चकर में सॼी नमाज़ हुन बर्बाद थी वई। इहो मसइलो यकीनी मसइलो आहे। जेकॾहिं इमाम सां कानून इहो आहे न, इमाम सां अलाह अकबर, हाणे ईअं हूंदो आहे जो इमाम अॻु में जेको अमल शुरू कंदो आहे पंहिंजो रुकूअ खां मथे उथण जो, अलाह अकबर पहुचंदो आहे या समी अल्लाह लिमन हमीद पहुचंदो आहे, उन समी अल्लाह लिमन हमीद जे असरे इमाम भले अॻु में उथी चुको हुजे, पंहिंजूं अखियूं ॿुटे केतिरा ई ताईं अखियूं ॿुटे करे बसि धू करे बीह रहंदा, मथां मुला ते नज़र पई थी वियो आहे, मथां शक पइजी वञे त मुंहिंजी रकात न पूरी थी, तंहिंजे करे बसि कुला पिरंदा ख़ैर करे जान खे हलाईंदा। केतिरा माण्हू मसइलो इन जे करे न पुछंदा आहिनि जेकॾहिं मसइलो हुननि खे ख़बर हूंदी आहे, अंदाज़ हूंदो आहे, मसइलो पुछंदासीं त मूं वारी चोरी पकड़िजी पवंदी, तंहिंजे करे मसइलो पुछे कोन था। सो अहिड़ी कैफ़ियत इंसान न करे, अहिड़ी कैफ़ियत इंसान खे इहो शैतान जो धोखो आहे, ऐं इहो शैतान जो धोखो इंसान खे इन अमलनि जी तबाही जे ज़रिए सां इंसान खे जहन्नम जे अज़ाब जे तरफ़ धिके। अल्लाह तबारक व तआला